सिंध के कच्छ में पुलिस रेंजर्स ऐं फौज धाड़ेलनि खिलाफ़ गॾियल ऑपरेशन कंदी। सिंध काबीना मंज़ूरी ॾेई छॾी। कच्छ में इंटरनेट की सहूलत बंद करण जो हुकुम। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र की सदारत हेठि सिंध काबीना के इजलास दौरान स्टेट क्रिमिनल्स के ख़ात्मे लाइ भरपूर ऑपरेशन शुरू करण की हिदायत। कच्छ में भी सुठी साख रखंदड़ ऑफिसर मुक़रर करण जो हुकुम। मंशियात फरोशन खिलाफ़ सख्त कार्रवाई थींदी। कराची में रेंजर्स की मुक़ररी वारो मुद्दो भी 6 महीना वधायो वियो। सिंध काबीना इजलास के ख़िताब कंदे मक़बूल बाक़र चयो आहे त को भी माण्हू मोबाइल फोन भी खणी ॿाहिरि नथो निकिरी सघे। शहरनि की हिफ़ाज़त करण हुकूमत की ज़िम्मेवारी आहे। इजलास दौरान आईजी सिंध सूबे में 11 ॼणा धाड़ेलनि वटि कैद हुअण जो एतराफ़ करे वरितो। मुक़बिन में सागर कुमार, नवीद लाशारी, कदीर, ज़हीर, गुलबहार, शाहिद, जब्बार, सुमार, फरहान ऐं ॿिया शामिल आहिनि। सखर ऐं लाड़काने डिवीज़न के कच्चे में धाड़ेलनि खिलाफ़ फैसला ते ऑपरेशन जूं तैयारियूं। रेंजर के स्पेशल कमांडो समेत 3000 खां वधीक जवान कच्चे वारे इलाइक़नि में पहुची विया। अमन अमान की सूरत हाल बेहतर बणाइण लाइ निगरान हुकूमत के फैसले ते अमल दरामद शुरू थी वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रेंजर्स जूं चौकियूं भी क़ाइम। रेंजर्स जी विंग कमांडर दौरो भी कयो। ज़रियनि मूजिब ऑपरेशन दौरान शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण निगरान हुकूमत की तरजीह में शामिल आहे। लाहौर में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठि पीपल्स पार्टी की सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास। ईंदड़ चूंडनि समेत मुल्क की मजमूई सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते गौर वीचार। इजलास सुभाणे भी जारी रहंदो। पीपी अॻवान शाफ़ियाता मरी ऐं फैसल करीम कुंडी चयो त पीपल्स पार्टी जो फ़लसफ़ो कमज़ोर नाहे थियो, भित सां लॻाइण की कोशिश कई पई वञे। चूंडनि वारे मामले ते सभिनी खे हिक पेज ते आंदो वञे जीअं कंहिंखे एतराज़ न थिए। मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी अॻवाननि चयो त निगरान हुकूमत गुज़िरियल हुकूमत जा फ़ैसिला कीअं ख़त्म करे सघे थी। ॿियनि सूबनि में तरक़ियाती कम थी रहिया आहिनि, रुॻो सिंध में पाबंदी छो लॻाई पई वञे। बलोचिस्तान के इलाइक़े मस्तोंग में धमाको। पीटीएम के तर्जुमान हाफ़िज़ अब्दुल्ला 3 साथियुनि समेत ज़ख़्मी। हाफ़िज़ अब्दुल्ला ऐं संदसि ज़ख़्मी साथी अस्पताल मुंतक़िल। सीटीडी मूजिब बम मोटरसाइकिल में नस्ब थियल हो। रिमोट कंट्रोल ज़रिए धमाको कयो वियो। जेयूआई सुभाणे कोयटा में शटर बंद हड़ताल जो ऐलान करे छॾियो। जेयूआई अॻवाननि जी एमक्यूएम क़यादत सां बहादुराबाद में मुलाक़ात। सिंध की सियासी सूरत हाल ऐं मुस्तक़बिल की हिकमत अमली ते ॻाल्हियूं। डॉक्टर फारूक सत्तार चयो आहे त सिंध जी शहरी ताक़त एमक्यूएम ऐं बहराड़ी जी सियासी ताक़त जेयूआई वटि आहे। हाणे सिंध कार्ड हलण न ॾींदासीं। राशिद महमूद सुमरो चयो आहे त कराची खां कश्मीर ताईं माण्हू अगवा थी रहिया आहिनि। शहरी बि रोडनि ते फुरिजी रहिया आहिनि। पुलिस में थियल मुक़ररनि ऐं बदिलियुनि खे रद्द कयूं था। मुल्क में व्याज की शरह 22% बरक़रार रहंदी। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जारी करे छॾी। स्टेट बैंक के तर्जुमान जो चवणु आहे त बैंक ईंदड़ 2 महीननि लाइ व्याज की बुनियादी शरह में का भी तब्दीली न कई आहे। गुज़िरियल मई महीने में महांगाई 38% के हिसाब से वधी रही हुई। अगस्त महीने दौरान महांगाई की शरह 27.4% रही। सिंध के निगरान काबीना में फेरफार। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र सूबाई वज़ीर यूनिस डागा जा कलमदान तब्दील करे छॾिया। यूनिस डागा खां नाणे प्लानिंग ऐं डेवलपमेंट जा कलमदान वापसि वठी खेसि इंडस्ट्रीज़ ऐं कॉमर्स जा कलमदान ॾिना विया। नोटिफिकेशन जारी।
वफ़ाक़ी काबीना जी ज़ैली कमेटी एहसन जमील गुजर ऐं फराह गोगी जा नाला ईसीएल में शामिल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ॿिन्ही जा नाला ईसीएल में शामिल करण जी सिफ़ारिश नेब कई हुई। एहसन जमील गुजर ऐं फराह गोगी मथां पंजाब में करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जे कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा एहतजाजी कैंपूं क़ाइम करे अलामती बुख हड़ताल कई वई। तस्वीर अॻियां ॾिया ॿारे गुल बि निछावर कया विया। सिंध सहाफ़ी इतिहाद समेत मुख़्तलिफ़ सहाफ़ती तोड़े सियासी समाजी तंज़ीमुनि जो एहतजाज। सखर में यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल। हैदराबाद में सहाफ़ियुनि जो मुज़ाहिरो। सोबोदेरो में रैली कढी धरणो हंयो वियो। कश्मीर में कलम धणियुनि ऐं सियासी तोड़े समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि पारां नादरा चौक खां रैली कढी वई। इंडस हाईवे ते धरणो। टंडो मोहम्मद खान में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻवाणी में पैदल मार्च। खानपुर महर में एहतजाजी कैंप क़ाइम। नवाबशाह में शहीद जी तस्वीर अॻियां मेणबत्तियूं ऐं ॾिया ॿारे भेटा पेश। चक में एहतजाजी मुज़ाहिरो। पन्नो आकिल डोखरी लालू राय नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में बि सिंध सहाफ़ी इतिहाद जे सॾ ते कैंपूं क़ाइम कयूं वयूं। खान वाहण में शहीद जान मोहम्मद महर के भेटा पेश करण लाइ प्रेस क्लब में तक़रीब। नौशरो फेरोज़ में प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल कई वई। खैरपुर पुलिस फातिमा फड़ो क़तल केस में जवाबदारनि फयाज़ शाह ऐं हिना शाह जी गिरफ़्तारीअ लाइ राणीपुर जी हवेली ॿाहिरां पिकेट क़ाइम करे वरिती। एसएसपी खैरपुर जी हिदायतुनि ते एएसपी गंबर जी निगरानी में राणीपुर हवेली ॿाहिरां पुलिस पिकेट क़ाइम कई वई। खैरपुर जी अदालत इनिंगरी जे क़तल केस में गिरफ़्तार जवाबदार तीर असद शाह ऐं सहूलतकार इम्तियाज़ मीरासी खे वधीक 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ड्राइवर एजाज 13 ॾींहनि लाइ पुलिस हवाले। राणीपुर जी पीराणी हवेली मां मुबैना तौर गुम थी वियल कंबरवासण नौजवान नारी सना गुरामाणी केस में गिरफ़्तार जवाबदार जेल हवाले। अदालत पीर सुहेल शाह ऐं रियाज़ मशहूरी खे जेल मोकिले छॾियो। कराची जे इलाइक़े बफर ज़ोन में रोड ते फायरिंग। पीउ सां गॾु कार में स्कूल वेंदड़ ॿारड़ी मारिजी वई। पुलिस फायरिंग के इल्ज़ाम हेठि निजी कंपनी जे सिक्योरिटी गार्ड खे गिरफ़्तार करे वरितो। 222 राइफल बि हथ। 7 सालनि जी ॿारड़ी मरियम पीउ सां गॾु कार में स्कूल वञी रही हुई त खेसि मथे में गोली लॻी। गिरफ़्तार जवाबदार जो चवणु आहे त रोड ते फुर जी कोशिश थी रही हुई। हुन फोरन मथां फायरिंग कई पर इत्तेफ़ाक़ सां गोली फोरन बदिरां कार में वेंदड़ मासूम ॿारड़ी खे लॻी वई। टंडो आदम में ॾींहं ॾिठे जो क़तल थियल नौजवान अफ़ज़ल लुंड जो केस दाख़िल। मक़तूल जो दोस्त गिरफ़्तार। अफ़ज़ल लुंड जे सोट मोहम्मद बख्श लुंड जी फरियाद ते 3 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। फरियादी मूजिबि अफ़ज़ल खे हाल मां हिकु कस्टमर टंडो आदम घुरायो। भिटाई नगर वटि 3 मोटरसाइकिल सवारनि मां 2 ॼणनि हकल करे अफ़ज़ल खे गोलियूं हयूं। ज़रियनि मूजिबि पुलिस मक़तूल जे दोस्त बहराम लगारी खे हिरासत में वठी जाच में शामिल करे छॾियो आहे। खांस पुछा ॻाछा कई पई वञे।
कराची जी वफाकी उर्दू यूनिवर्सिटी सिक्योरिटी ख़दशनि सबब सुभाणे बंद रखण जो ऐलान। रजिस्ट्रार जो चवणु आहे त अमन अमान जे ख़तरे सबब यूनिवर्सिटी जा कैंपस सुभाणे बंद रहंदा। ज़रियनि मूजिब ॻुझनि इदारनि वफाकी उर्दू यूनिवर्सिटी जे शागिर्द तंज़ीमनि विच में छिकताण ऐं अमन अमान जी सूरतहाल ख़राब थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो हो। छाछरो भरिसां ॿ अड़ा आरओ प्लांट जी पाणी जी टैंकी हेठां दॿिजी पहुत। ॿ ज़ख़्मी। ॻोठ भाने जो तड़ में पाणीअ जी टैंकी किरण सबब 4 अड़ा मलबे हेठि दॿिजी विया। ॿ अड़ा इम्तियाज़ अली वल्द लतीफ़ राहिमून ऐं रमज़ान वल्द अरबाब अली राहिमून दॿिजी फोत थी विया। ॿिनि ॿारनि खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो। एशिया कप जे फाइनल में पहुचण जी जंग। क़ौमी टीम फ़ैसिला ते दंगल में श्रीलंका खे मैच खटण लाइ 250 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो। बरसात सबबि 42 ओवर्स ताईं महदूद कयल मैच में मोहम्मद रिज़वान जी शानदार बैटिंग, अब्दुल्ला शफ़ीक बि 52 ऐं इफ्तिख़ार अहमद 47 रन्स ठाहे रुमाया रहिया। अॼु जी फातह टीम 17 सेप्टेम्बर ते भारत सां फाइनल खेॾंदी।